थोरो ईअं सिधो थी वियो तकलीफ़ थोड़ी तकलीफ़ थिए थी न सी बि थिए ई थो या अच्छा ये वठ ये पैसा ना हलायो अथई हलाई थो पियो हाँ या के हले थो पियो हा पैसा नहीं कर अस्सलाम वालेकुम दोस्तो हिन वक़्तु मां अॼु असां जुमे जे ॾींहं ते अॼु भलारे 27 रजब जी राति जे ॾींहं ते अॼु असां अब्दुल वहाब वटि बीठा आहियूं सो मूंखे हिकु दोस्त हैदराबाद खां 10,000 रुपया मोकिलिया ऐं इन खां अलावा लाड़काणे खां 5,000 रुपया हिकु दोस्त शेख बिरादरी जे मोकिलिया ऐं इन खां अलावा कराचीअ खां हिकु शेख बिरादरी जे दोस्त 10,000 रुपया मोकिलिया टोटल मूंखे 25,000 रुपया मिलिया आहिनि सो उहे हिन वक़्तु असां हिन मिसकिन मरीज़ जे हवाले कयूं था सभिनी दोस्तनि खे दुआऊं पियो करे इंशा ताला इन पैसनि मां कुझु अञा वधीक मदद थींदसि अलाह मालिका सो अलाह कंदो हिन जे इलाज मां अलाह कंदो हिनखे फ़ाइदो थींदो ऐं अलाह कंदो सभिनी दोस्तनि खे दुआऊं पियो ॾिए जन दोस्तनि ताउन कयो आहे जन दोस्तनि ताउन न कयो आहे जन दोस्तनि पोस्ट ॾिठी आहे उन्हनि खे बि ताउन जी मदद कयो त वॾी महिरबानी थींदी ही आहे अब्दुल वहाब शेख जेके टोटल असां उमराऊं